असां हिक खे चई चई थकिजी पिया आहियूं। कल्ह जमील सुमरे जी जेका खुली कचहरी उन में मां इहा ॻाल्हि रखी हुई, पर उते बि जमील सुमरो चयो त मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे, गवर्नमेंट मुंहिंजी न आहे। इहा सीट छॾणु घुरिजे, तव्हांखे रिटायर थियणु घुरिजे ऐं तव्हांखे जेको आहे हिकु रेस्टोरेंट खोलणु घुरिजे। साईं जिन खे मां ॿुधाईंदो हलां, साईं तव्हांखे हिकिड़ो लक़ब ॾिनो वियो आहे, जेके समूरी सिंध न पर लाड़काणे खे बि सॼी समूरी सिंध खे ख़बर आहे। तव्हांखे मोहसिन लाड़काणो सॼो ईंदो आहे, मोहसिन ऐं लाड़काणो। तव्हां उहे लाड़काणे ते कहिड़ा एहसान कया जो इहो लक़ब ॾिनो वियो आहे। प्लीज़ 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 भुट्टे जो नारो न लॻायो, जीए ज़रदारी जो नारो लॻायो, जीए भुट्टो जो नारो न लॻायो। जे हवाले सां मां चवणु चाहियां थी, असांखे ॿियो ॾींहुं आहे जो असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। बुख ते उन ते मेरिट पास उम्मीदवार उन्हनि जा नुमाइंदा पीपल्स पार्टी जा असांखां पुछण तक न आया आहिनि त तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि, असांखे ॿुधायो। उन्हनि खे ख़बर बि आहे मुतालबा। असां कल्ह जमील सुमरो ॾे विया हुआसीं, सर चयो सर असांजा हे मुतालबा आहिनि ऐं तव्हां असांजा मुतालबा मञो या मथे ॿुधायो। असांजा मुतालबा मञा वञनि। एजुकेशन मिनिस्टर खे चयो उन्हनि पंहिंजनि तकनि में 20+ वारनि खे 20,000 सीट्स ॾियनि, 30+ वारनि खे। त असां हिते वेटिंग में पास उम्मीदवार 40+ वारा, 50+ वारा हिते जॾहिं धिका थाॿा था खाऊं 183 डेज़ खां आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे जो असां बुख हड़ताल ते उन बुख ते वेठा आहियूं। उन्हनि जा नुमाइंदा असांखां पुछण तक न आया आहिनि त छा इहा ईअं हुकूमत हूंदी आहे। असां जॾहिं हिननि खे वोट ॾेई करे मथे कुर्सियुनि ते पहुचायो त इन्हनि जो इहो सिलो था ॾियनि असांखे, जो असांखां पुछण तक नथा अचनि। छो आख़िर असां सां इहो एॾो ज़ुल्म कयो वियो आहे। स्पेशली लाड़काना में हिननि हिकु दफ़ो बि एसेड न ॾिनी आहे। उहो जमील सुमरे खां केरु पुछे जो उहे चवनि था त लाड़काना में सीट्स न आहिनि। तव्हांखे असां ॿुधायो मोट उन्हनि खां चङी मोट न ॾिनी। उन्हनि इहो चयो त सीट्स न आहिनि। बाबा सीट्स कीअं न आहिनि, हे सॼी सिंध हार्ड एरिया आहे। तव्हां चओ था त सिर्फ़ु हो जेके इन तालका उन्हनि जा हार्ड एरिया आहिनि, सॼी सिंध हार्ड एरिया। तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे, छो त लाड़कानो सॼो ऐं सॼी सिंध पेरिस न आहे, यूरोप न आहे। तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे ही सॼी सिंध हार्ड एरिया आहे। ऐं हिन में लाड़काना में ख़ासि करे वॾो ज़ुल्म इहो थियो आहे, भुटनि जे शहर सां, शहीदनि जे शहर सां तव्हां ज़ुल्म इहो कयो आहे जो हिन में एसेड हिकु दफ़ो बि मंज़ूरु न कई वई आहे। जॾहिं त ॿियनि तालकनि में तव्हां एसेड बि ॾिनी आहे। छो आख़िर हिकु दफ़ो त ॾिनी आहे न, हिते हिकु दफ़ो बि मंज़ूरु न थी आहे। ॿियनि CM सिंध पंहिंजे तालकनि में ॿ दफ़ा एसेड ॾिनी आहे। जॾहिं उते अञा टीचर्स जी रिक्वायरमेंट थिए पई, उते अञा टीचर्स उन्हनि खे रिक्वायर्ड हुया, त उन्हनि छा कयो आहे, पंहिंजे लेखे 1000 अञा ॿिया बि टीचर्स रखी छॾिया आहिनि IB खां अलावा बि। बाबा छो इहो तव्हां खां केरु पुछंदो? तव्हां ईअं छो था कयो आख़िर? असां अस्सलाम वालेकुम। असां PhD JST वेटिंग कैंडिडेट आहियूं 4 सालनि खां वठी। असां हिक खे चई चई थकिजी पिया आहियूं त असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। एजुकेशन मिनिस्टर सरदार अली शाह, CM सिंध खे असां 30 नवंबर ते योम तासीस वारे ॾींहुं एप्लीकेशन ॾिनीसीं त असांजे बारे में तव्हां को नोटिस वठो। उन जे बारे में को नोटिस न वरितो वियो। हालांकि CM सिंध पाण पंहिंजे तकनि में ऐं एजुकेशन मिनिस्टर सरदार अली शाह उन्हनि पंहिंजे तकनि में 22 ऐं 33 वारनि फेल वारनि खे जॉब्स ॾिनियूं आहिनि। हालांकि असां 40+ मेरिट पास IBA टेस्ट मेरिट पास जेके 4-5 सालनि खां वेठा आहियूं। जी 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 सर, असांखे काई ख़ासि मोट उते न मिली। मां उन्हनि खे चयो त असांजा हे मुतालबा आहिनि। असां तव्हांखे पहिरियां बि चई चुका हुआसीं, तव्हां खिली करे हलिया विया हुआ 30 नवंबर ते योम तासीस वारे ॾींहुं। उन ते उन्हनि चयो अदी असांजो कमु आहे मथे ताईं ॻाल्हि पहुचाइणु, गवर्नमेंट मुंहिंजी न आहे। हाणे उन्हनि इहो चयो, मूंखे उते ॻाल्हि सम्झ में न आई। खिल बि मूंखे वधी, गवर्नमेंट त तव्हांजी आहे न, पीपल्स पार्टी जी आहे न। लाड़काणे में त लाड़काणो त तव्हांजो गढ़ आहे न, पीपल्स पार्टी तव्हांजी गवर्नमेंट आहे हिते। तव्हां ईअं कीअं था चओ त असांजी इहा गवर्नमेंट न आहे, असांजी हुकूमत न आहे। उन्हनि इहो चयो त मथे ताईं मां ॻाल्हि पहुचाई आहे CM सिंध ताईं बि ऐं एजुकेशन मिनिस्टर ताईं बि, पर कुझु न थियो आहे। मुंहिंजो कमु इहो ई आहे, हुननि मूंखे ख़ासि मोटा न ॾिनी। हाणे असां सभिनीनि मां आसरा लाहे वेठा आहियूं। हाणे मेन जेको आहे जी अदा खुली कचहरी जो मक़सदु त इहो ई आहे त हो हिक खे ॿुधनि न, पर कंहिंखे ॿुधो त न वियो। अञा मूंखे बि चुप करायो पियो वञे त तव्हां चुप कयो। हिकिड़ी लेडी वर्कर हुई पीपल्स पार्टी जी, उन्हनि मूंखे चयो चुप करे वियो, चुप करे वियो। मां चयो मां चुप करे न वियमि। असांजा नंढड़ा ॿार आहिनि घर में, मां जॉबलेस आहियां, मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि। हाणे घर तव्हां ॿुधायो मुंहिंजो कीअं हलंदो, मूंखे इहो ॿुधायो। ऐं जेको कलो की खुलियल जेका कचहरी थी उनजे बारे में इहो चवणु चाहींदसि, जेके बि मिनिस्टर अचनि था या को बि अचे थो असांजी ॻाल्हियूं ॿुधे थो, पर उन ते अमल को बि नथो करे। सो बराए महिरबानी असांजी ॻाल्हियुनि ते अमल कयो वञे। असीं जेका एप्लीकेशन सिंध मिनिस्टर खे ॾिनी हुईसीं त बराए महिरबानी उन ते अमल कयो वञे। असांजी नोटिफिकेशन जेका एहतिजाज कयूं था उन्हनि जो नोटिफिकेशन वरितो वञे। असांजे एहतिजाजनि जो नोटिफिकेशन वठी असीं जेके PhD JST वेटिंग उम्मीदवार आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। वी वांट जस्टिस, वी आर राइटफुल फॉर दिस जॉब। प्लीज़ असां सां इंसाफ़ कयो, असांखे गिव ऑर्डर्स। जेके बि वेटिंग उम्मीदवार सिंध जी न्याणी नौजवान असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। GA सिंध।
जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु 183 ॾींहं थिया आहिनि पुरमन एहतजाज जारी आहे। कराची प्रेस क्लब जे अॻियां कैंप, वरी लाड़काणो प्रेस क्लब जे अॻियां कल्ह खां वठी कैंप, ऐं पोइ बि जमहूरी हुकूमत में सिंधु गवर्नमेंट या पाकिस्तान पीपल्स पार्टी लीडरशिप असांजे हिन पुरमन एहतजाज जो नोटिस न वठे। असां पढ़े लिखियल सिंध जो तबिको आहियूं, सिंध जो शऊर आहियूं, मेरिट ते टेस्ट पास कईसीं। पीपल्स पार्टी ते हिकिड़ो मतिलबु ताजुब आहे, मां सवाल या निशान आहे ख़ासि करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां। तव्हांजा जेके मिनिस्टर आहिनि तव्हां ताईं पहुचणु नथा ॾियनि, ऐं तव्हां ख़ुदि लाड़काणे जे तक मां चूंडियल असां तव्हांखे वोट सपोर्ट करे असेंबलियुनि में पहुचायो आहे। 17-18 सालनि खां असां पीपल कल्ह जी बिल्कुलु सही, कल्ह खुलियल कचेरी हुई। बिलावल साहब जो जेको पॉलिटिकल सेक्रेटरी आहे मोहतरम जमील अहमद सुमरो साहब, लाड़काणे तक जो MP चूंडियल आहे, असां हुनखे वोट सपोर्ट कयो आहे। साईं जिन खां मां IBA मेरिट टेस्ट पास जेके 40+ PhD GST बाबति सवाल कयो, साईं जेको हुन में जवाबु ॾिनो उहो असांखे मुतमिन कंदड़ जवाबु न हुयो। इहो एजुकेशन मिनिस्टर ऐं CM सिंध असांखे अहिड़ा फज़ूल जवाब ॾींदा रहिया आहिनि जेके कंहिं बि हक़ीक़त ते ॿधल न आहिनि। ऐं साईं जिन चवे पोइ वैकेंसी न आहे, वैकेंसी असांखे प्रूफ पिया आहिनि। 20 खां 25 हज़ार समूरी सिंध में हिन वक़्तु बि वैकेंसी मौजूदु आहे। 70 लख ॿार जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, जेको CM सिंध ख़ुदि रिसेंटली हफ़्तो ॾेढ थियो आहे एतिराफ़ करे थो त दुनिया खे ॿुधाए थो त असांजी सिंध में 70 लख ॿार जेका आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। असां सिंध जी बहितरी लाइ क़दम खणंदासीं। त इहे सवाल निशान CM सिंध लाइ बि आहिनि। मोहतरम जमील अहमद सुमरो साहब, मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सभिनी खे इहो सवाल निशान आहे। तव्हां ईंदड़ इलेक्शननि में कीअं खटींदो, तव्हां चेयरमैन साहब खे प्राइम मिनिस्टर जी सीट ते कीअं ॾिसण था चाहियो। जेकॾहिं तव्हां असांखे ईअं ई नज़रअंदाज़ कंदा रहियो ऐं असां सां इंसाफ़ न कयो त असां नथा सम्झूं त तव्हां मुस्तक़बिल में सिंध गवर्नमेंट बि क़ाइमु रखंदो ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट बि। असांजो साफ़ ऐं सिधो मुतालबो आहे, चंद हज़ार जेके 10 खां 12 हज़ार वेटिंग में रहिजी विया आहियूं उन्हनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।